अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। ईद ते नवां कपड़नि जो बंदोबस्तु न थी सघियो। फैसलाबाद जे ग़रीब शहरीअ घरवारीअ सां जहिड़े बैदि चइनि ॿारनि खे वाह में उछलाए छॾियो। घरवारीअ खे ॿुधायो त माइटनि जे घर छॾे आयो आहियां। चइनि ॾींहंनि खां पोइ बि ॿार वापसि न आया त घरवारीअ मुड़ुस ख़िलाफ़ु ॿारनि खे गाइब करण जी शिकायत कई। गिरफ़्तार थियण बैदि जवाबदार एतिराफ़ कयो त हुन टिनि धीअरुनि समेत हिक पुट खे शेखुपुरा जे वाह में उछलायो आहे। ॿारनि जी तलाश लाइ ऑपरेशन जारी। कराचीअ जे इलाइक़े ईसा नगरीअ में 4 सालनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती। पुलिस जे मुताबिक़ नींगरी घर में ट्यूशन पढ़णु वेंदी हुई। मुहले वारनि जो इल्ज़ाम आहे त औरत जे भाउ मुबैना ज़्यादती कई। जवाबदार खे हिरासत में वरितो वियो। मुतासिर ॿारड़ी पंहिंजे घर वारनि सां वाक़िए जे ख़िलाफ़ इलाइक़े जो अवाम रोडनि ते निकिरी आयो। एहतिजाजी मुज़ाहिरो। नामूसे रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून ते को बि समझौतो न कयो वेंदो। कंहिंजे दबाव में फ़ैसिला नाहियूं कंदा वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वफ़ाक़ी काबीना में ख़्यालनि जो इज़हार। हुन चयो त हुकूमत पंहिंजे तौर ते मामलनि खे ॾिसी रही आहे। वज़ीर मामलनि ते गुफ़्तगू कंदे एहतियात कनि। कराचीअ जे तकैन 249 ते वोटनि जी ॻणप ॿीहर थींदी। नून लीग जे मुफ्ताह इस्माइल जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन हुकुम जारी कयो। ॿीहर ॻणप लाइ 6 मई सुबुह 9 वॻे तमामु जमायतुनि खे ऑफिस पहुचण जी हिदायत। इलेक्शन कमीशन वोटनि लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इस्तेमालु करे सघंदो। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट ॾियण जी सहूलियत जो बंदोबस्तु कंदो। वफ़ाक़ी काबीना ॿिनि ऑर्डिनेंस जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त उमेद आहे त बिलावल ऐं शहबाज शरीफ़ ख़ुशि हूंदा, छो जो उहे मुतालबो करे रहिया हुया त इलेक्शन कमीशन खे उहो रोल ॾिनो वञे। 60 मील भरिसां टी चौक सहेलीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻुवान आशिक़ हुसैन ज़रदारी शाहजहान उन्हड़ जे मान में ॻोठाणनि अलाह रखियो। उन्हड़ हाजी लाल खान मरी ऐं पीर बख़्श मरी तरफ़ां इफ़्तार पार्टी रखी वई। जंहिं मौक़े ते अलाह रखियो उन्हड़ चयो त असांखे बेहद ख़ुशी थी आहे त असांजे ॻोठ लाल मोहम्मद मरीअ में PP अॻुवान आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं शाहजहान उन्हड़ इफ़्तार पार्टीअ में शरीक थिया आहिनि। ऐं असां आशिक़ हुसैन ज़रदारीअ खे अर्ज़ु करियूं था त सेठारकी शाख ते पाणीअ जो वॾो बहिरान आहे। पाणीअ जो मसइलो हल करायो वञे, जंहिं ते आयल महिमाननि खे सिंध जो तोहफ़ो टोपी अजरक पिणु पेश कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे ज़िलई सदर अकबर जमाली, PP सिंध काउंसिल जे मेंबर अब्दुल फताह जमाली, तालीमी माहिर राज़ी खान जमाली ऐं ॿियनि सां गॾु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MPA हाजी अली हसन ज़रदारीअ जो मोहब जमालीअ जी गिरफ़्तारीअ सां को बि वास्तो न आहे। लेकिन गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां फ़क़ीर मुजाहिद जमाली, नुसरत सर आबासी, फलक शे रोड ऐं ॿिया सस्ती शोहरत हासिल करण लाइ हाजी अली हसन ज़रदारीअ ते मोहब जमालीअ जी गिरफ़्तारीअ जा कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। ऐं चयो त पीपल्स पार्टीअ जी क़यादत ख़िलाफ़ प्रोपेगंडा ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। नवाबशाह में स्ट्रीट क्राइम कंदड़ गिरोह जा 3 ॼणा नवाबशाह पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन सिलसिले में ACP ज़फ़र सिद्दीकी पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो जी हिदायतुनि ते नवाबशाह पुलिस जदीद टेक्नोलॉजी तहत मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे जवाबदार मोहम्मद शिराज़, असफंद अली बाबर उर्फ़ गुलरेज़ खे गिरफ़्तार करे वटां 16 फुर थियल मोबाइलूं, 1 मोटरसाइकिल, 25,000 खां मथे फुर थियल कैश पिणु हथ कई आहे। कराची लॉकडाउन जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते पाक आर्मी, रेंजर्स पुलिस ऐं मोमिनाबाद मुख़्तियारकार स्टाफ समेत मोमिनाबाद मार्केट 10 नंबर मार्केट में SOP जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारनि जा दुकान सील करे छॾिया। ॻोठ मोहम्मद मिठल खान लाशारीअ जी रहवासण मिसमात मारवी रोईंदे ॿुधायो त तिर जा बासर ज़मींदार मियां नजम अली, बाकर अली ऐं आबिद अली पीरज़ादो ऐं संदसि हारियुनि पारां मूते ऐं मुंहिंजे पुटनि ते कूड़ा केस दाख़िल करे हिरासा करे रहिया आहिनि ऐं असांजे दुकान ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुननि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।